दोस्तों अॼु तव्हांखे हिकु ज़रूरी शइ मां ॾसींदुमि। वॾी काराइती शइ आहे उहा, ऐं तव्हांखे कमु ईंदी हिनमहिल उहो मतिलबु उहा शइ हली रही आहे, उन शइ जो वायरस फैली रहियो आहे। उहो तव्हांखे मां ॾसींदुमि त उहा कहिड़ी मतिलबु कम जी शइ आहे। उहा तमामु बहितरीनु शइ आहे। तव्हां पाण बि मूंखे दुआऊं कंदो। तव्हां छा ज़ाहिर थो लॻे, तव्हां छा ॿुधायो आहे असांखे। हाणे अचो त तव्हांखे मां ॿुधायां। हा दोस्तो, हाणे उहा हीअ शइ आहे, हीअ मां तव्हांखे ॾसींदुमि त हीअ कहिड़े कम जी शइ आहे ऐं जेको आहे सो हीअ कहिड़े कमु ईंदी आहे। हाणे जीअं त तव्हां जेको आहे सो अॼुकल्ह ॾिसी रहिया आहियो त मुल्क में डेंगी वायरस जेको आहे उहो फैली रहियो आहे। डेंगी वायरस जो इलाजु ॿियो को बि कोन्हे को। डॉक्टरनि ॾे तव्हां वेंदव, उहो खामख़ा तव्हांखे ख़र्च कराईंदा, तव्हांखे थैलियूं हणंदा, महांगियूं सुइयूं हणंदा, उनजो को बि फ़ाइदो कोन्हे को। डेंगी वायरस जो वाहिद सिर्फ़ु हिकिड़ो इलाजु आहे, उहो आहे पपीते जो पन। पपीतो जेको तव्हांखे अॼुकल्ह फ्रूट जे ठेलनि ते बि मिली वेंदो आहे, जेको अंब वांगुरु शेप हूंदो आहे, हिकिड़ो पीलो पीलो पपीतो हूंदो आहे। ऐं हिन जो उन जो जेको ॿूटो आहे उहो हीअ आहे। हाणे हीअ तव्हांखे असां बाक़ाइदे तरीक़ो बि सेखारींदासीं त हिन जो तरीक़ो छा आहे। पोइ अचो त तव्हांखे असां पन तोड़ींदासीं, तव्हांखे असां ठाहे ॿुधाईंदासीं। अचो मूं सां हाणे दोस्तो तव्हां ॾिसो, सफ़ा सवलो आहे। सिर्फ़ु तव्हांखे हिन में जूसर मशीन में घणा माण्हू उॿारे जो चवंदा आहिनि, पर उॿारण 50% वरी असरु बचंदो आहे। हीअ 100% ऐं हीअ थोरो कौड़ो हूंदो आहे। तव्हांखे मां ॾेखारींदो आहे, सफ़ा सवलो तरीक़ो आहे, तव्हां घर में ठाहे सघो था। थोरा इधर आहे, असां पहिरियों रेडी रखियो हिकिड़ो कप में पाणी थोसि, हिकिड़े पते में 2 गिलास तव्हां विझी सघो था। तैयार थी वियो आहे। इहो तव्हां छाणे करे ऐं पी सघो था। अलाह ख़ैर करे मूंखे डेंगी न आहे, पर मां पोइ बि मां पी सघां थो, छोजो हिन में नुक़सानु को बि कोन्हे, कोई साइड इफेक्ट कोन्हे को। डेंगीअ जा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके डेंगीअ जा मरीज़ आहिनि, तव्हां वञी पहिरियों टेस्ट करायो। अगरि डेंगी अचे उनजो इलाजु सिर्फ़ु हीअ आहे, को बि हुनजो इलाजु कोन्हे। तव्हां महांगे इलाज खां बची करे तव्हां फ्री में तव्हांखे पतो तोड़े तव्हांखे सॼो तरीक़ो ॿुधायो आहे, उहो तव्हां जूस ठाहे तव्हां पी सघो था। थोरो कौड़ो आहे, तव्हां पी सघो था। सफ़ा बहितरीनु इलाजु आहे। डेंगी जो इलाजु सिर्फ़ु पपीते जो पतो आहे। हाणे असां एॾी महिनत कई आहे, तव्हां पंहिंजे हिन वीडियो खे तव्हां लाइक बि कयो, कमेंट बि कयो ऐं शेयर कयो ऐं सवाब हासिलु कयो। डेंगी जो इलाजु सिर्फ़ु पपीते जो पतो। अस्सलामु अलैकुम।